अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। तशरीह वारी सदारती रेफरेंस ते अटॉर्नी जनरल इश्तर औसाफ ऐं नवाज़ लीग जे वकील मखदूम अली खान इल्तवा वारी दरख़्वास्त जमा कराए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल इल्तवा वारी दरख़्वास्त ते कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इल्तवा जी दरख़्वास्त जो मतिलबु आहे त हुकूमत मामले ते देर चाहे थी। ही अवामी मुफ़ाद जो अहम तरीन इशू आहे जंहिंखे ॿुधी हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच सदारती रेफरेंस ते ॿुधणी कई। अदालत नवाज़ लीग जे वकील मखदूम अली खान खे अॼु ई दलील जमा कराइण जी हिदायत कंदे चयो आहे त अदालत राति ताईं वेठी आहे, सभिनी खे ॿुधो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इत्तहादी पार्टियुनि जे सरबराहनि जो इजलास अॼु कोठाए वरितो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जी माशी सूरतहाल बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2-3 ॾींहनि अंदरि क़ौम खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत इमरान खान जे फुल प्रूफ सिक्योरिटी बाबति वाज़े हुकुम जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिबि इमरान खान जे बनीगाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं एफसी जा 94 एहलकार मुक़ररु कया विया। बनीगाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस जा 22 ऐं एफसी जा 72 एहलकार मुक़ररु कया विया। सिंध सरकार सूबे में इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में गर्मी वधी वञण सबबि इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न कई वञे। के इलेक्ट्रिक कराची में इम्तिहानी मरकज़नि वारनि इलाक़नि में लोड शेडिंग न करे। इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मरकज़नि जे भरपासे में कलम 144 लागू कयो वञे। रुपए जी बेक़दरी क़दर लगातार जारी। डॉलर 194 रुपयनि जो थी वियो। इंटर बैंक में डॉलर 47 पैसा महांगो थी वियो। हाणोकी हुकूमत बाज़ डॉलर जी क़ीमत में 11 रुपया 7 पैसा वाध आई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार बि ॿाड़ाईअ जो शिकार। कराची पहुचण ते शानदार आजियां ते बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जे अवाम जा थोरा मञिया। पंहिंजे ट्वीट में बिलावल भुट्टो ज़रदारी इस्तक़बाल जी ड्रोन वीडियो शेयर कंदे चयो आहे त गुज़िरियल राति कराची हवाई अॾे ते संदसि इस्तक़बाल लाइ वॾी तइदाद में आयल पाकिस्तानियुनि जो हू थोराइतो आहे। बिलावल भुट्टो चयो आहे त हू खटी मोटिया आहिनि। हू हिकु पुरअमन ख़ुशहाल ऐं तरक़ी पसंद पाकिस्तान जी तामीर लाइ गॾिजी कमु कंदा। पीटीआई वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में धुर बणिजण जो फ़ैसिलो करे छॾियो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त तहरीक इंसाफ़ लायर्स फोरम खे धुर बणिजण जी दरख़्वास्त तयारु करण जो चई छॾियो आहे। 2.5 साल थी विया आहिनि, अञा ताईं उबूरी ज़मानत जो ई फ़ैसिलो न पियो थिए। हाणे जवाबदार चई रहियो आहे त संदसि मर्ज़ीअ जो वकील लॻाए वञे। फवाद चौधरी मूजिबि हू चाहिनि पिया त सुप्रीम कोर्ट उन ते पाण मुरादो नोटिस वठे, पर बदकिस्मती सां ईअं न थियो। तहरीक इंसाफ़ अॼु स्वाबी में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। गुवाहाटी स्टेडियम में जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। पीटीआई चेयरमैन इमरान खान जलसे खे ख़िताब कंदो। सिहत खाते बैन अक़वामी हवाई अॾनि ते कोरोना रैपिड एंटीजन टेस्टिंग जो दाइरो वधाइण जी हिदायत करे छॾी। सिहत जे वफ़ाक़ी वज़ीर कादिर पटेल जी हिदायत ते NIH पारां सेंटर फॉर डिजीज़ कंट्रोल खे हुकुम जारी कया विया।
परॾेह खां ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ टेस्टिंग जो दाइरो वधाइण जी सिफ़ारिश। NIH जो चवणु आहे त कोरोना जे सर्वेलेंस लाइ हवाई अॾनि ते रैपिड एंटीजन टेस्टिंग रैंडम तरीक़े सां जारी हो। मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि में का बि फोतगी रिपोर्ट न थी। NIH मुल्क में 102 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक करे छॾी। NIH मूजिबि कोरोना जा हाकारी केसनि जी शरह 0.68% रही। शहजाद कोट में पुराणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ वढ चांडामाऊ में पुराणे तकरार तां रिटायर्ड मुलाज़िम दुर मोहम्मद चांडामू खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। लिवीज़ पुलिस पहुची मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। रूस ओलह यूक्रेन में फ़ौजी ठिकाणे खे मिसाइल हणी तबाह करे छॾियो। यूक्रेनी अख़्तियारनि मूजिबि रूस तरफ़ां 4 मिसाइल फायर कया विया। बरतानवी बचाव वारी वज़ारत मूजिबि रूस यूक्रेन में पंहिंजी फ़ौज जो वॾो हिसो विञाए चुको आहे। डोंबास में रूसी फ़ौज जो ज़ोर टुटी चुको। रूस डोंबास में का वॾी कामयाबी हासिल नाहे करे सघियो। अमेरिकी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त नेटो यूक्रेन जंग जो जल्द ख़ात्मो चाहे थो। अमेरिका जंग ख़त्म करण लाइ रूस ते दबाव वधाईंदो। फिनलैंड ऐं स्वीडन नेटो में शमूलियत लाइ हामी भरे छॾी। फिनलैंड पारां नेटो में शामिल थियण जो इरादो ज़ाहिर करण बैदि ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नेटो में शामिल थियण लाइ हामी भरे छॾी। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि जो चवणु आहे त हीउ हिकु तारीख़ी ॾींहुं आहे। अॼु हिकु नओं दौरु शुरू थियण वञी रहियो आहे। ऐं मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम अॼु बि गरम रहंदी। पंजाब खैबर पख्तूनख्वा कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में मींहं जो इम्कान। मुल्क जे ॾाखणनि ऐं विचोलनि इलाइक़नि में तूफ़ानी हवाऊं हली सघनि थियूं। कराची में अॼु सख़्त गर्मी ऐं झोलनि जी अॻकथी। गर्मी पद 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ठट्टे में 42, बदीन, उमरकोट ऐं शिकारपुर, दादू, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह, खैरपुर, सखर में 44 डिग्री ताईं गर्मी पवण जी अॻकथी। थर में 43, घोटकी, कशमोर ऐं जैकमाबाद में 46, लाड़काणे में 45 डिग्री ताईं गर्मी थी सघे थी।